वहदहू ला शरीक लहू ई विहाइजबी वहदहू ला शरीक लहू ई विहाइजबी खटी जे हाराई हंध तुंहिंजो ही खटी जे हाराई हंध तुंहिंजो ही पाणा चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। सो ॿिनि साथियो, जीअ लतीफ़िलात मेरहान टीवी जे तहक़ीक़ी तारीख़ी ऐं फ़िक्री रिहान शाह जा 15 पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। जीअं अॻे प्रोग्राम में असां अर्ज़ु कयो त भिट आबाद थियण खां अॻु जी ही जोइ उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं उन ई रिहाण में असां इहा ॻाल्हि कई त ईंदड़ असांजो रिहाण जो जेको एपिसोड हूंदो उहो भिट आबाद थियण खां अॼु ताईं जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। त उन सिलसिले में हींअर ऐं जेका अॼुकल्ह वॾी औताक सॾिजे थी या तमराणियुनि जी औताक सॾिजे थी, मां उन जे अंदरि कमरनि में बीठो आहियां ऐं हीअ लतीफ़ साईं जी पहिरीं हवेली आहे, पहिरियों घरु आहे। जॾहिं भिट 2 मरहलनि में आबाद थी त पहिरें मरहले ते साईं जेको पंहिंजो हुजरो ठारायो जेको दरगाह जे हिन उतरे तरफ़ आहे ऐं 2 जेके से कमरा ठाराया जेके पंहिंजे वालदेन लाइ ऐं 2 कमरा पंहिंजे लाइ ठारायूं। ऐं हिकु ॻाल्हि हिते मां कंदो हलां त साईं भिट ते दाइमी सुकूनियत अख़्तियार करण खां अॻु शादी करे आया हुआ ऐं शादी खां पोइ जल्दी हेॾे जेको सो शिफ्ट कोन थिया हुआ। पर हीउ ज़मानो 1142 जो आहे जॾहिं लतीफ़ साईं मुस्तक़िल तौर ते भिट ते अचनि था त हीउ उन्हनि पहिरियुनि जायुनि मां आहे जंहिंखे वॾी हवेली बि चइजे थो ऐं साईं जी जो पहिरीं रहाइशगाह भिट ते पंहिंजे ॿारनि बचनि ऐं वालदेन सां गॾु हीअ हवेली आहे। हिन हवेली में हीउ जेको जिथे मां बीठो आहियां इहो हिकिड़ो क़िस्म जो विरांडो या हाल चइजे। इन जे पोएं पासे मुंहिंजे 2-3 कमरा आहिनि जेके अंदरि वरी कुझु नायाब शयूं आहिनि मालिकनि जी इबादत रियाज़त करण जे हवाले सां मुसले जा निशान आहिनि ऐं उन खां अलावा हिन ई हाल में ही मच जो निशान आहे जिथे लतीफ़ साईं वेही इबादत ज़िक्र कंदा हुआ ऐं कुझु कमरनि में लतीफ़ साईं जे दौर जे बोरची खानो या रंधिणो चइजे उन जूं कुझु निशानियूं उहे आहिनि या खीर विलोड़ण जे हवाले सां जेको लहलो थींदो आहे उहो बि निशान अञा पंहिंजो काठी उहा बि पई आहे। फानोस तंहिं टाइम जा जेके ॿारिया वेंदा हुआ उहे बि आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि त जॾहिं हीअ हवेली लतीफ़ साईं मौजूदह जेका हवेली सॼे थी हिन मस्जिद जे हिन उतरे पासे ॾांहुं जंहिंखे तख़्तगाह शहनशाह सॾिजे थो त जॾहिं ओॾह विया त पोइ हीअ वॾी औताक जे लाइ फ़ुक़रा लाइ इस्तेमालु थींदी रही ऐं तमर फ़क़ीर जीअं त राग जो अॻुवाण हुयो ऐं हुन जी शादी थियल न हुई त पोइ हीअ औताक जे रूप में फ़ुक़रा जे रहाइश ऐं पोइ तमर फ़क़ीर जे हवाले थी। त इन हिकिड़े कमरे में जिथे लतीफ़ साईं जी इबादत लाइ मुसले जो निशान जिथे बि इबादत कंदा त उते मुसले जो निशान जेको सीमेंट सां पको कयो वियो आहे त उन जे विथीर को साॻे रुख में तमर फ़क़ीर जो बि जॾहिं तमर फ़क़ीर खे हीअ हवेली मिली फ़ुक़रा खे मिली त तमर फ़क़ीर जी इबादत करण जो बि साईं वांगुरु मुसले जो निशान जेको सो लिकियो वियो आहे। त हिन हवेली जी इहा जेका तारीख़ आहे पुराणी त हीअ लतीफ़ साईं जो पहिरियों आस्थानो पहिरीं रहाइश भिट ते अचण जी ऐं पोइ हिन भिट ते आबाद थियण खां पोइ जेके साईं ते ज़िमेवारियूं आयूं उन ज़िमेवारियुनि में असांखे 5 ॻाल्हियूं ॾाढियूं अहम मिलनि थियूं पयूं। त भिट जो 2 मरहलो जॾहिं भिट ते वधीक मिटी विझी उन जी चोटी खे हमवार कयो वियो, कुझु वेकिरो कयो वियो ऐं पोइ फ़ुक़रा खे जेको सो नंढा नंढा घर लाइ जेको से एराज़ियूं ॾिनियूं वियूं। त उन हवाले सां जॾहिं असां उन दौर जी साईं जे दौर जे भिट जी ॻाल्हि कयूं था त हिन हवेली जी जेका अहमियत आहे पंहिंजी जाइ ते आहे। पर जेको हींअर तंबूरे वारी चाढ़ी आहे इन चाढ़ी में 60 जे ॾहाके ताईं बि जॾहिं मींहुं पवंदो हो त ॿेड़ियूं हलंदियूं हुयूं, एतिरी हेठाई हुई ऐं कराड़ जेका सा भरिजी वेंदी हुई ऐं इन चाढ़ी सां जॾहिं मथे अचिबो हो त इते साईं जे उस्ताद नूर मोहम्मद भट्टी जो घरु जंहिंखे साईं पाण लिके ऐं लाॾाए इते विहारियो हो ऐं लतीफ़ साईं ॾियाड़ी पंहिंजे उस्ताद सां वांदकाई जे टाइम ते या शाम जे पहर में कचहरी कंदा हुआ ऐं उहा जाइ 54 ताईं बि क़ाइमु हुई ऐं उन जे ॿाहिरां दिकी ठहियलु हुई जिते लतीफ़ साईं पंहिंजे उस्ताद सां वेही रिहाण कंदो हुयो ऐं 54 ताईं तबरक तौरु उन दिकी खे सफ़ाई करे छिनकार करे छंड फूक करे उहे जेके अक़ीदत तौरु उन खे दाइम क़ाइमु रखियऊं
ऐं इन ई चाढ़ी में लतीफ़ साईं जे दौर जो पंहिंजे संदन इरादे तहत खूह खोटियो वियो हो जेको इहो चाढ़ी में अची वियो आहे। त 54 खां पोइ जेका भिट जी हींअर नए सिर जेका अरेंजमेंट थी या जेका नए सिर अॾावट थी या जेका तब्दीलियूं थियूं उन में साईं जी जहिड़े मोहसिन हस्ती जो जेको उस्ताद हुयो उन जी हवेली बि टिराथी वई ऐं उहो खूह बि जेको लटियो वियो ऐं उन हवेली सां गॾु जेका उहा मख़सूस दिकी जेका वेहक हुई लतीफ़ साईं जे वेहण जी ऐं साईं उस्ताद पंहिंजे सां उहा बि जेका सा लटी वई। त हाणे नूर मोहम्मद भट्टी जी अहमियत इहा आहे त तॾहिं के मकतबी फ़िक्र में लतीफ़ साईं जेको मकतबी तालीम कोन वरिती आहे छो जो उहो पारसी जो ज़मानो हुयो, अॼु वांगुरु स्कूल न हुया। त जॾहिं लतीफ़ साईं खे पढ़ण लाइ विहारियो त पंहिंजे उस्ताद वटि जॾहिं असांखे रवायत मिले थी त जॾहिं अलफ़ पढ़ायूंसि त अलफ़ चई बेज ते जेको सो बसि करे वेही रहिया। पोइ नूर मोहम्मद भट्टी राति जो साईं वॾे हबीब साईं खे जेका असां इहा हक़ीक़त ॿुधाई जंहिं लतीफ़ साईं खे सॼे ॿुधाए चयो त बाबा तव्हां बि सही आहियो पंहिंजी जाइ ते पर दुनियादारी जे हवाले सां इहे हिकु ज़ाहिरी तालीम बि पिराइणी पवंदी आहे। त साईं हबीब साईं जो लतीफ़ साईं सां एॾो प्यारु मोहबत, अकेलो बचिड़ो हो सिकिलंदो पुटु हुयो ऐं पंहिंजी उन रूहानी अख सां ॾिसनि पिया त हीअ केॾी अज़ीम हस्ती जी मां परवरिश कयां थो, कहिड़ो अज़ीम फ़िक्र हिन जी मार्फत दुनिया खे मिलंदो, पंहिंजी सिंधी क़ौम खे मिलंदो। त उन लाइक़ु उस्ताद खे नूर मोहम्मद भट्टी खे साईं वॾे साईं हबीब साईं घुराए हिते भिट ते खां पहिरीं कोटड़ी मुगल में पढ़ायो ऐं पोइ उन अक़ीदत मोहबत तहत जेको लतीफ़ साईं ख़ुदि उन पंहिंजे उस्ताद मोहतरम खे हिते रहायो ऐं इहे निशान उन जा हुया। ऐं साईं जो पुटु जेको मोहम्मद वली मोहम्मद नाले सां उहो एतिरो उनजो अदब एतिराम थींदो हो जो उहो हर वक़्तु साईं जी हाज़िरी में हूंदो ऐं जॾहिं साईं जो विसाल थियो त उन वली मोहम्मद जेको संदसि उस्ताद जो फर्ज़ंद हो उन मोहबत ऐं शफ़क़त ऐं वेझड़ाई जे करे साईं जी जनाज़ निमाज़ बि उन पढ़ाई ऐं गुसुल बि उन हस्ती ॾियारियो। त सुबिल साथियो असां हिते हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ वरी हिन ई जूं में कंहिं कुंड पासे में जेको सो असां मौजूदु हूंदासीं। जीअं लतीफ़ लात बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरकार भिटाई साईं जो फ़लसफ़ो उन रहमान जो फ़लसफ़ो आहे, उन मालिक जो फ़लसफ़ो आहे जंहिंजी का हद न आहे। त लामहदूद इल्म जो सिलसिलो आहे। 1,24,000 पैगम्बरनि साॻियो पैगाम ॾिनो, इमामनि साॻियो पैगाम ॾिनो, वलियनि साॻियो पैगाम ॾिनो ऐं भिटाई साईं उन पैगाम खे शाह जे रिसाले जी सूरत में असां इंसाननि ताईं पहुचायो। पंध ऐं हीउ जेको सरकार जो जेको सफ़रनि जो जेको सिलसिलो आहे इहो बि इन सां लाॻापियल आहे त जॾहिं इंसान खे को इल्मु मिले थो जेसिताईं हू उन इल्म खे तहक़ीक़ नथो करे, जेसिताईं हू पाण मुशाहिदो नथो करे तेसिताईं हुनखे हुन इल्म जी मार्फत नथी मिली सघे। त जीअं त माउ पीउ खां इंसान वधि में वधि प्यारु करे थो, पर जीअं उन्हनि सां ज़िंदगी जो सफ़र जेतिरो वधीक टाइम गुज़ारिजे थो ओतिरी मार्फत थिए थी त असांजा माउ पीउ केतिरी वॾी नेमत आहिनि ऐं हुननि असांजे लाइ केतिरो सेक्रीफाइस कयो आहे, केतिरियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। त हीअ अलाह खे बि सुञाणण जो, अलाह जी मार्फत जो हिकिड़ो अंदाज़ आहे त तव्हां जॾहिं दुनिया खे जेतिरो ॾिसंदव, जीअं त क़ुर में परवरदिगार फरमाइनि था त तव्हां मुंहिंजी कहिड़ी कहिड़ी नेमतनि खे जुटलाईंदव। माना अलाह जी नेमतूं चाहे सिॼ हुजे, तारा हुजनि, इंसान हुजनि, वारी हुजे, बरसाति हुजे, सूरज जी किरणूं हुजनि, माण्हू जेतिरो सफ़र करे थो ओतिरो हुनजो मुशाहिदो वधे थो।
सरकार भिटाई जो उहो ई सिलसिलो जेको नबियुनि जो वलियुनि जो इमामनि जो हो उन मुताबिक़ उन्हनि उन सुन्नत खे निभायो ऐं सफ़र खे जारी रखियऊं ऐं उहो हिंगलाज ताईं ऐं उहो पंधु कयूं ऐं विया ऐं पोइ हुते समुंड जी ॻाल्हि कनि पिया त उहे ॻाल्हियूं उहे बारीकियूं ॿुधाइनि पिया जो इंसान सॼी ज़िंदगी रिसर्च करे त न ख़बर पवनि। हाणे आम इंसान जे मुशाहिदे में चाहे उहो शेक्सपियर हुजे, अलामा इक़बाल हुजे, विलियम वर्ड्सवर्थ हुजे, ऐं हिकिड़े वली जे मुशाहिदे में, हिकिड़े इमाम जे, हिकिड़े नबी जे मुशाहिदे में यकीनन फ़र्क़ु हूंदो। छो त अलाह जा जेके नुमाइंदा आहिनि हुननि खे उहो इल्मु ज़ाहिरी त कंहिं मदरसे में लतीफ़ साईं कोन पढ़ियो ऐं पोइ उहो इल्मु जेको आहे उन ते अॼु ताईं तहक़ीक़ थिए पई। अॼु बि यूनिवर्सिटीज़ में भिटाई साईं जे इल्म ते हिकिड़े हिकिड़े नुक़्ते ते वॾा वॾा मज़मून लिखिया पिया वञनि ऐं असांखे जॾहिं पाण ॾिसूं था त लॻे थो ज़िंदगी ख़तमु थी वेंदी पर उहो इल्मु ख़तमु न थींदो। जेकी स्कॉलर अदीब गुज़रिया आहिनि हुननि पंहिंजी ज़िंदगियूं वक़्तु करे छॾियूं पर शायदि लॻे थो त अञा 5% कमु थियो हुजे, 95% कमु अञा थियणो आहे। त वलियुनि जे इल्म में इहो ई हूंदो आहे त उन्हनि खे अलाह जी तरफ़ां उहा शइ नसीबु थींदी आहे। हू कंहिं यूनिवर्सिटी मां कंहिं कॉलेज मां उहा शइ हासिलु न कंदा आहिनि ऐं अलाह जी मार्फत, अलाह जी उहा जो इल्म जी जेको सूरत आहे उहा जॾहिं हुनखे मिले थी त पोइ हू दुनिया ताईं हुनखे पंहिंजे अंदाज़ में पहुचाईनि था। त भिटाई सरकार जी जेका ख़सूसियत हुई उहा उन सफ़रनि में ख़ासि तौर ते इहा हुई त हुननि में हुननि जो जेको राग ऐं जेको सूफ़ियाना कलाम जंहिंखे पाण तसवुफ़ चवंदा आहियूं उहो जेको म्यूज़िक आहे, स्पिरिचुअल म्यूज़िक, उन जे थ्रू हुननि उहो पैगाम सफ़र कंदे माण्हुनि ताईं पहुचायो ऐं अलाह हू जो मैसेज, अलाह जी वैदानियत जो मैसेज त अलाह अहद आहे, अलाह वाहिद आहे, इहो मैसेज सॼी काइनात ताईं पहुचायो। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां इंसान जॾहिं उहो सरकार जिते हिते सफ़र कयो आहे, जॾहिं हुननि जॻहियुनि ते पहुचंदासूं ऐं जिते हुननि इशारा असांखे ॾिना आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि खे असां एक्सप्लोर कंदासूं त असांखे अलाह जी मार्फत थींदी, असां पंहिंजे पाण खे सुञाणींदासूं, पंहिंजे रब खे सुञाणींदासूं, हिन काइनात खे, हिन काइनात जे क्रिएटर खे सम्झंदासूं। सिंध हुकूमत या पाकिस्तान हुकूमत जे इन सफ़रनि खे महफ़ूज़ करे, कल्चर डिपार्टमेंट जे इन सफ़रनि खे वधीक तहक़ीक़ जी सूरत में आणे, जीअं तव्हां मीडिया वारा पंहिंजी कोशिशि करे जाखोड़ कयो पिया, जे हुकूमत तव्हां सां गॾिजी पए, जे हुकूमत सजादा नशीन जी हैसियत सां असां सां गॾिजी पए ऐं असां सां गॾिजी इहो कमु तहक़ीक़ जो सिलसिलो वधाए त इन खां वधीक मुंहिंजे ख़्याल में इंसानियत जी का ख़िदमत नथी थी सघे ऐं असां इन खां वधीक को असासो न आहे असां वटि। हीउ वॾो क़ीमती असासो आहे, उनखे हिते महिनत करणु सभिनि जो फ़र्ज़ु आहे। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखण लख हज़ार, कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखण लख हज़ार, जीउ सभु कंहिं जीअसीं दर्शन धारो धार, प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चयां। सो बेली साथियो, साड़ी खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हिन वॾी औताक जी हींअर असां सहन में बीठा आहियूं, जिन खे तारीख़ी हैसियत कुझु ॻाल्हियूं कयूंसीं। हिन वॾी औताक जी तारीख़ी अहमियत जेका लतीफ़ साईं जे हवाले सां बयानु कईसीं, पर उन खां पोइ जॾहिं लतीफ़ साईं पंहिंजी ॿी ठहियल हवेली में वञनि था ऐं हीअ फ़ुक़रा जे हवाले थिए थी, यानी महिमान खानो या औताक जे तौरु रूप थिए थी इस्तेमालु थिए थी, पर ख़ासि ॻाल्हि हिन वॾी हवेली सां जेका आहे उहा आहे राग जो ॻंढिजणु। राग कमर फ़क़ीर जीअं राग जो अॻुवाण हुयो, ख़ुदि शाइर बि हुयो, त उन हवाले सां हिते आलम फ़क़ीर ॾेरो जेको साईं जो बासात हो ऐं ज़िक्र जो ज़िमो उन जे हवाले हूंदो, जंहिंखे मोहम्मद आलम सचू या मोहम्मद आलम जेको सो ख़लीफ़ो बि साईं सॾींदा हुआ। त इहे ॿ माण्हू राग जी जॾहिं हिते इब्तिदा थी त हिन औताक मां थी ऐं अॼु ताईं उहे फ़क़ीरनि जा तंबूरा जेके आहिनि हिन ई औताक में हूंदा आहिनि ऐं हीअ वॾी हवेली राग जो बुनियादु आहे। जीअं लतीफ़ साईं जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं त भेट ते मुस्तक़िल तौर ते अचण खां पोइ 1142 में जीअं अचनि था त 1144 में हबीब साईं जो विसाल थी थो वञे ऐं उन्हनि जे विसाल खां पोइ लतीफ़ साईं ज़िंदगी जे उन हिसे ते पुॼनि था जॾहिं साईं जी उमिरि 59 साल आहे, त माना बाक़ी पोयां 3 साल जेके मुस्तक़िल भिट ते रहनि था ऐं पोइ कंहिं ॿिए सफ़र ते नथा वञनि, त उन दौर में
हिते जेके अदावतूं कुझु थियनि थियूं ऐं जेका मस्जिद वग़ैरह आहे या ॿियूं कुझु ॿियूं शयूं आहिनि, पर राग बाक़ाइदे जेको पहिरियों जुमेरात शुरू थींदो हो ऐं पोइ हबीब साईं जे विसाल खां पोइ फ़क़ीरनि खे एॾो सदमो रसियो जो हुननि खे बुखार ऐं या तप जंहिंखे चइजे उहो थी पियो त लतीफ़ साईं खे अर्ज़ु कयूं त क़िबला तबियत नासाज़ आहे त लतीफ़ साईं चवनि त तव्हां राग ॻाईंदा कयो ऐं जॾहिं उन ते अमल कयूं त पोइ हुननि जी उहा जेका कैफ़ियत ख़तमु थी वई। पर वरी जीअं राग छॾियऊं त वरी सूरत हाल साॻी थी त पोइ फ़क़ीरनि इन तजुर्बे मुशाहिदे खां पोइ उन ॻाल्हि ते वधीक शौक़ सां राग खे ॻाइणु शुरू कयो त हीअ राग जो मर्कज़ लतीफ़ साईं जो हिते अचण सां 5 ज़िम्मेवारियूं लतीफ़ साईं ते थियूं त पहिरियों त वालिद साहिब जे विसाल खां पोइ पीरी मुरीदी जे हवाले सां संदसि जीअं वालिद साहिबु मुर्शिद हुयो बाक़ी मुरीदनि जो त उहा मसनद जेका आहे मुर्शिदी जी जेका आहे ज़िम्मेवारी उहा लतीफ़ साईं ते आई। उन खां पोइ राग जो इदारो हिते मुनज़िम कयूं ऐं उन खां पोइ फ़ुक़रा जो निज़ाम जेको उहो हिकु तंज़ीम जी सूरत में उहो को हिते जेको सो मुकमिल थियो ऐं उन खां पोइ वॾनि बुज़ुर्गनि जे माॻनि जी तामीरात जेका उहा थी ऐं आख़िरी कमु जेको साईं ज़िंदगी जे आख़िरी हिसे में कयो उहो ख़ुदि हिते भिट ते वॾी जेका मस्जिद आहे पहिरियों कची ठहियल हुई 3 गुंबद वारी, पोइ उनखे पाण सर बीह जेको सो वॾो करायूं त असां इहे सभु ॻाल्हियूं हिते साईं ते जेके 5 ज़िम्मेवारियूं थियनि थियूं भिट ते अचण खां पोइ इहे 5 कम जेके साईं खे करणा हुया उन हवाले सां राग जो इदारो ख़ासि तौर ते हिन औताक सां निस्बत रखे थो त इन्हनि सभिनी ज़िम्मेवारियुनि सां गॾु अहम ज़िम्मेवारी जेको राग जे इदारे खे मुनज़िम करणो हुयो उन जो मर्कज़ ही वॾी हवेली या फ़ुक़रा जे हवाले सां औताक जंहिंखे चइजे थो ही उहा ई आहे जिथे रहाइश थींदी ऐं राग जॾहिं हिते थींदो हो तंहिं ज़माने में पहिरियों जुमेरात थियणु लॻो, पोइ इन कहाणी खां पोइ वधीक शौक़ु वठणु लॻा। उन खां पोइ जेको सो रोज़ानो जी इहा जेका सा शुरूआति थी हुई राग जी जंहिंमें लतीफ़ साईं पाण बि हिसो वठंदा हुआ, उन में राग में वेहंदा हुया त उन राग जो तसलसुल अॼु जेको ॻाइजे थो उन में थोरो घणो बिगाड़ या तब्दीली आई हूंदी, पर साईं जे ज़माने में जंहिं हंधा सां हिन उताक में हिन वॾी हवेली में जेको राग ॻायो वेंदो उन में 2 टोलियूं थी बीहंदियूं, हिकिड़ी टोली तमर फ़क़ीर जे हवाले सां ऐं हिकिड़ी टोली पंहिंजे मोहम्मद आलम जेको ख़लीफ़ो साईं जो मासात बियो ॾेरो उन जे हवाले सां ऐं ॿई वारे वारे सां आलाप ॾींदा हुआ आलो मियां जो ऐं तंहिंखां पोइ ॿी टोली बि उहा आलो मियां जो आलाप ॾींदी हुई जेका तमर फ़क़ीर जी। त वरी जेको सो फ़क़ीर मोहम्मद आलम ॾेरो अल क़ारियत मल क़ारियत आयत जा जेके फ़ुक़रा पढ़ंदा हुआ इहे साॻा ई फ़ुक़रा वरी जेका साथ तमर फ़क़ीर जी टोली पढ़ंदी हुई ऐं ईअं पोइ बैत शुरू कंदा हुआ मुख़्तलिफ़ टाइमिंग्स ते मुख़्तलिफ़ सुरनि जा 6 खां 8 बैत पढ़िया वेंदा हुआ त इहो सवा फेरे में जेको सो इहो राग जो सिलसिलो पूरो थींदो जंहिंमें 6 या 8 बैत कंहिं सुर मां पढ़िया वेंदा। 6 ऐं 8 जो तसवुरु इन करे त के बैत वधीक सिटनि जा हूंदा, के बैत थोरनि सिटनि जा हूंदा त उन करे 6 खां 8 बैत त पहिरियों जेको चौथो हिसो थींदो हो त इन सां गॾोगॾु फ़क़ीर जन बैत पढ़ंदा हुआ उन सां गॾु आस्ते आस्ते पेर खणंदा हुआ, मच बि ॿारियो वेंदो उन जी चौधारी ऐं पेर में ॾेई जेको सो इहो राग बि ॻाईंदा हुआ ऐं इहो फेरो ईअं मुकमिल थींदो सवा फेरे में जेको सो इहो राग जी हिकु निशस्त या हिकु एपिसोड चइजे या हिकु वाई चइजे या हिकु सुर जा 6 या 8 बैत जेके चइजनि उहे ईअं पूरा थींदा हुआ ऐं उन राग खे इन तरीक़े सां ॻाइणु लतीफ़ साईं जी पंहिंजी मर्ज़ी पंहिंजी मंशा पंहिंजो इरादो ऐं संदन ई नज़रदारी में संदन ई हिदायतुनि ते इन राग खे इन अंदाज़ सां ॻायो वियो त उन हवाले सां हिन हवेली जो ॿियो अहम किरदारु जेको आहे सो राग आहे। बाक़ी ॻाल्हियुनि खे छॾे करे साईं जी रहाइशी आहे, साईं जो पोइ वरी हितां शिफ्ट थियणी आहे, फ़ुक़रा जी औताक रहणु, महिमान खानो थी रहणु, पर हिन जाइ खे जेको वॾे में वॾो तारीख़ी क्रेडिट जेको वञे थो उहो राग जो इदारो जेको हिते मुनज़िम थियो ऐं तॾो के दौर में जॾहिं मीडिया जो को बि दौर न हुजे, ॿियो को ज़रियो न हुजे माण्हुनि सां मुखातिब थियण जो या पंहिंजो पैगाम कंहिं ॿिए हंधि ते पुॼाइण लाइ, त पोइ इहो राग जी मार्फत फ़क़ीरनि टोलियुनि जे रूप
इहो ॻायो। इहो साॻो राग हितां वारो वरी शाह करीम बुलड़ी वारे जी मज़ार ते जेको अॼु ताईं ॻाइजे थो उहो बि लतीफ़ सिंगार आयो ऐं मुख़्तलिफ़ तकियनि ते बि उहो राग जेको ॻायो वेंदो रहियो। ऐं साईं जॾहिं बि सफ़र में वेंदा हुआ त पाण सां गॾु उन्हनि फ़क़ीरनि जी टोली खणंदा हुआ जेके उते जॾहिं जॾहिं जिथे बि ड्राबो थींदो रहणु थींदो त उते राग ॻाईंदा हुआ। इहा राग जी रिहाण एतिरी जेका पोइ साईं वसी कई पर उन जो मर्कज़ सोर्स जेको चइजे सरचश्मो जेको चइजे जेको बुनियादु चइजे उहा ही वॾी ओताक या पहिरीं साईं जी हवेली या अॼु जंहिंखे तमरण जी ओताक चइजे थो राग जो इहो निस्बत हिन सां जुड़े थी तारीख़ तौर ते त ही हवेली निहायत अहमियत जे हवाले सां सुवेल साथियो असां हिते हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ वरी कंहिं ॿिए कुंड पासे में हिते भिट ते ई असां अॼु मौजूदु हूंदासीं तव्हां सां वीचार वञींदासीं। कसर दर लख एक कसर दर लख कोणे कणस गिड़खियूं जेॾां करियां परख तेॾां साहब साम्हूं। सुबेल साथियो साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां भिट जी वरी ॿी कुंड में आहियूं। हिते हिन बेत पढ़ण जो मुंहिंजो मक़सदु इहो त भिट जे आसपास ऐं भिट ते बज़ाते ख़ुदि अञा साईं जूं कोड़े कायाऊं ऐं या जेॾां करियां परख तेॾां साहब साम्हूं साईं जे ज़िंदगी सां सलाहियल ज़ाती वजूद ऐं ज़ाती कार वहिंवार सां सलाहियल काफ़ी शयूं आहिनि। त हींअर भिट ते आबाद थियण खां पोइ जेका साईं मस्जिद ठाराई हुई 3 गुंबद वारी कची मस्जिद हाणे जॾहिं मुस्तक़िल तौर ते वेहण खां पोइ साईं ॿियनि कमनि सां गॾोगॾु जेका हींअर दरगाह ते जामे मस्जिद आहे जंहिंजो असुलु मस्जिद ऐं उन जो ॾाढो विरांडो जेको पोइ फ़क़ीरनि ठारायो पर उहा मस्जिद साईं पाण ठाराई जेका 1161 खां कमु शुरू थियो ऐं 1162 में सखर जे ईदनि राज़े जंहिं पोइ लतीफ़ साईं जो रोज़ो बि ठाहियो उन इहा मस्जिद साईं पंहिंजी निगरानी में इहा 2 सालनि में ठाहे रास कराई ऐं इन सां गॾोगॾु साईं हबीब साईं जो रोज़ो जेको आहे वालिद साहब जो हालांकि उन जो विसाल 1144 में थियो हो त ॿियनि बुलड़ी शाह करीम ऐं साईं अब्दुल कुदूस शाह ते मस्जिद ऐं मज़ारूं ठाहिराइण खां पोइ साईं जॾहिं हिते भिट ते अॾावत जो कमु शुरू कयो त मस्जिद सां गॾोगॾु पंहिंजे वालिद साहब जी मज़ार बि ठाहिरायूं। त ही उहे साईं जे दौर जूं शयूं आहिनि जेके साईं जी पंहिंजी निगरानी में ठहियूं आहिनि। ऐं अॻु में असां हिकिड़े प्रोग्राम में चयो त हितां खां 2 किलोमीटर खनि कुंभ दाड़ू रोड ते साईं जो कंडे वारो माग आहे जिथे असां सिरुनि जी भठी बि संगत खे ॾेखारी हुई त ही उहे इमारतूं आहिनि जंहिंमां उन भठी मां सिरूं पची रास थी ऐं हिते खॼी अची इहो हबीब साईं जो रोज़ो ऐं जेका मस्जिद आहे हींअर जामे मस्जिद उहा ठाही वई। ऐं इन मस्जिद सां हिकिड़ी रवायत आहे त इहा मस्जिद नक्शे में बि ईअं लॻे थी त रोज़े अतहर जे उन नक्शे तहत ठहियलु आहे नंढे पैमाने ते ई सही। पोइ कमु हलंदे जॾहिं ईदल फ़क़ीर साईं खे अर्ज़ु कयो त क़िबला हिते मां मुंझी पियो आहियां त उहो नक्शो कीअं क़ाइमु रखिजे त
त पोइ पाण फरमायूं त छा तूं ॾिसणु थो चाहीं, जेसीं हा या वञिबो माण्हू ज़ियारत करे अचे ॾिसे या को ॿियो तरीक़ो ॿुधायो। त पोइ पाण लतीफ़ साईं जॾहिं ओलह तरफ़ आङुर जो इशारो करे ईदन फ़क़ीर खे उहो रूहानी अख सां रोज़े अतहर जो दीदार करायो ऐं तंहिंखां पोइ मस्जिद जो रहियल कमु अॻिते हलियो ऐं इहा मस्जिद जेका असुली मस्जिद आहे विरांडे खां हटी करे, छो जो विरांडो पोइ मुरीदनि ठारायो फ़क़ीरनि ठारायो, त उहो मस्जिद जो नक्शो हू बहू नंढड़े पैमाने ते पर रोज़े अतहर जे उन नक्शे तहत ठहियलु आहे, जंहिंजे साॼे पासे ॾांहुं वरी असांखे हिकिड़ी हींअर दर आहे जेको बंदि नज़र अचे थो, पर उन बंग जा निशान अञा मौजूदु आहिनि। जिथां निकिरबो हो त वरी साईं जी हवेली पवंदी ऐं साईं जी हवेली जे भरिसां संदसि ज़ाती कमरे जे भरिसां हिकिड़ी नंढड़ी कोठी आहे 2-4 फुटनि जी, जेका साईं जी वेहक हूंदी, जिथे साईं वेही करे मस्जिद जी कम जी निगरानी कंदा हुआ। ऐं जॾहिं इन वेहक वारी जाइ जो ज़िक्र थियो आहे त इन सां गॾोगॾु साईं जी उहा हवेली जंहिंखे तख़्तगाह शहनशाह सॾिजे थो, जंहिंमें साईं वॾी औताक छॾण खां पोइ उते अची रहिया हुआ, त इहा ॿी हवेली जंहिंमें 3 कमरा आहिनि, हिकिड़ो साईं जो ज़ाती कमिरो आहे, 2 बाक़ी फैमिलीज़ जे लाइ आहिनि, पाकनि लाइ आहिनि, ऐं उहे बि साईं जे पंहिंजे हिन ज़ाती पंहिंजे निगरानी में ठहियल आहिनि ऐं उन दौर में ठहियल आहिनि। ऐं इहे साईं जे हथनि जूं यादगार शयूं आहिनि, जिन खे असां अॼु बि ॾिसी ऐं उन ॻाल्हि जो अंदाज़ो करे सघूं था त लतीफ़ साईं फ़न तामीर जे हवाले सां केतिरो हिकिड़ो शौर रखंदा हुआ ऐं उन्हनि तारीख़ी शयुनि खे शाह करीम ते उन मज़ार ने मस्जिद खां वठी हिन भिट ताईं जेका तामीरात थी, त इहो लतीफ़ साईं जो शौर आहे त हिकु तामीराती फ़न जे हवाले सां उहो केतिरो ॼाणनि था। ऐं पूरे रिसाले में असांखे उन्हनि फ़न तामीर जे हवाले सां असांखे उन्हनि शयुनि जा इस्तिलाह लफ़्ज़ ऐं प्रोसेस मिलनि था। त ही जेका मस्जिद हुई 3 गुंबज़नि वारी कची, उहा साईं पाण ठाराई, रोज़ो मुबारक ठारायूं पंहिंजे वालिद साहिब जो, ऐं उन खां इहा जेका हवेली तख़्तगाह चइजे थी उहा बि ठही, ऐं उहा जेका पहिरियों वॾी हवेली हुई पोइ उहा ख़ाली कई वई ऐं उहा फ़ुक़रान जे हवाले थी, तमरानी फ़क़ीरनि जे हवाले, ऐं राग रंग रूप उते थींदो हुयो। ऐं इन में जॾहिं भिट ते साईं मुस्तक़िल तौर ते आबाद थियनि था, त पोयां 3 साल जेके साईं जा आहिनि, 59 साल जी उमिरि खां वठी साईं ॿिए पासे हिते तामीर कनि था, ऐं पोयां 3 साल 61 खां पोइ साईं जीअं ई भिट ते वेठा त कॾहिं पोइ ॿाहिरि वरी वापसि न विया आहिनि। हुन मां 2 शयूं आहिनि। हिकिड़ो त वारी ते वेही रब खे सुञाणणु, हुनजे उन जेको काइनात जो जेको ज़मीन आहे, जेको फ़र्श आहे, उन फ़र्श ते वेही निवड़त में उन जो शुक्र अदा करणु, हिकिड़ो इहो मैसेज आहे भिटाई साईं जो। ॿियो इहो आहे त हुन वारी ते वेही सॼे काइनात जे इल्म खे उनखे विरहाइणु, उहो पहुचाइणु अॻिते ताईं नई जनरेशन्स ताईं। त मतिलबु इहो सरकार ॿुधाइनि था त असांखे वञिणो बि हिन ज़मीन में ई आहे, ऐं असां जेतिरो हिन ज़मीन सां कनेक्टेड हूंदासूं, जेतिरो हिन ज़मीन सां सचा हूंदासूं, जेतिरो पंहिंजी धरती सां असां लाॻापियल हूंदासूं, ओतिरो ई असां अलाह सां बि वेझा थींदासूं। त हींअर ज़रूरत इहा आहे त असांजी जेकी नई जनरेशन जेको पढ़े पई, तालीम हासिलु करे पई, ॿाहिरि दुनिया में यूनिवर्सिटीज़ में वञे पई, उन्हनि खे जे इहो कनेक्शन उन जो आहे ज़मीन सां धरती सां, त पोइ त हू दुनिया में जेॾां बि ईंदा चंड ताईं वञनि कामयाबियूं थींदियूं। पर जे हुनजो इहो कनेक्शन टुटी पियो त पोइ हू हिकिड़े अहिड़े लॻण वांगुरु जंहिंजी हू डोर टुटी पवंदी आहे, त पोइ हू डायरेक्शनलेस थी वेंदो आहे, उहे थी वेंदा। लतीफ़ साईं जेको हीउ भिट जो जेको मैसेज ॾिनो आहे, जेको भिट धणी उहे पाण उहो नालो अवाम जी ज़ुबान ताईं आयो, उनजो मक़सदु इहो आहे त असांखे जेको अलाह असांखे ज़मीन, जीअं ज़मीन ते जीअं धरती ते असांखे पैदा कयो आहे, उन सां कनेक्शन पंहिंजो तमामु वफ़ादारी तमामु घणी रखणी आहे, पोइ ई असां असुल अलाह ताईं, असुल क्रिएटर ताईं पहुचंदासीं। ॾिसो, हिन में त तव्हां मीडिया वारनि वॾी महिनत कई आहे, पर अञा इलाही ज़रूरत आहे, छो त हीउ समुंड आहे तमामु वॾो। सरकार भिटाई साईं खे इहा इनफरादियत हासिलु आहे जो जेकी बि दुनिया जा वली आहिनि, इन में भिटाई साईं वाहिद वली आहे जंहिं वटि पंहिंजो ईजाद कंदड़ पेटेंट इंस्ट्रूमेंट आहे ऐं पंहिंजो ईजाद कयल कलाम आहे ऐं उहो म्यूज़िक आहे, ऐं इहा वाहिद दरबार आहे जिते 24 कलाक स्पिरिचुअल म्यूज़िक हले पियो।
मौलाना रूमी जी दरबार ते वञो तव्हां, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जी, तमामु वॾियूं दरबारूं आहिनि दुनिया जूं, पर हुते 24 कलाक म्यूज़िक न पियो हले। हीउ वाहिद दरबार आहे जिते सुफ़ियाना म्यूज़िक, स्पिरिचुअल म्यूज़िक हले पियो। अॼु जे दुनिया में तव्हां सवाल कयो त कहिड़ी ज़ुबान आहे जेको हर मुल्क में सम्झी वञे, त सिर्फ़ु म्यूज़िक जी ज़ुबान हूंदी। ऐं उहा ज़ुबान किथे पई हले 24 कलाक? सिर्फ़ु भिटाई वटि। त जेको हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे दौर में अलाह जे पैगम्बर जी तरफ़ां जेको हिकिड़ो लहब दाऊद जी ॻाल्हि माण्हू कनि था, ऐं उहो झिरकियूं बि ऐं उहो जानवर बि ऐं वण बि उन म्यूज़िक जी ज़ुबान सम्झंदा हुआ, अॼु वाहिद उहा ज़ुबान इहा ई दरबार आहे जिते 24 कलाक हले पई। ऐं कहिड़ी बि मज़हब जो, कहिड़े बि फ़िरके जो माण्हू हुजे, कहिड़ी बि ज़ुबान सां वाबस्ता हुजे, हू हिते अची हिकिड़े विर्द में मुतला थी थो वञे। हीउ हिकिड़ो अहिड़ो मिरेकल आहे अॼोके दौर जो, हिकिड़ो अहिड़ो मौजज़ो आहे जेको असांखे दुनिया सां शेयर करिणो आहे, ऐं हीउ दुनिया जो असासो आहे इहो मौजज़ो। त असां जेको मोहबत जी ज़ुबान जेको चऊं था, उहा ज़ुबान ई आहे जेको भिटाई जे दरबार ते 24 कलाक हले पई, जेको ॻंढे पई दिलियुनि खे, जेकी उहा ज़ुबान आहे जेको ग्लोबल विलेज जो कॉन्सेप्ट पई ॾिए, जेको मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़े जो कॉन्सेप्ट पई ॾिए। ऐं असां अॼु जेको तासुब ऐं नफ़रत ऐं दहशत गर्दी में मुब्तला आहियूं सॼी दुनिया, उन खे ज़रूरत आहे वधि में वधि इन ज़ुबान जी, मोहबत जी ज़ुबान जी। त आउं सम्झां थो हीउ त असासो आहे दुनिया जो, ऐं हिन खे नौजवाननि ताईं, नई नसल ताईं पहुचाइणो आहे। ॾिसो, हुन में 2 टे शयूं आहिनि जेको असां ते फ़र्ज़ में शामिल आहिनि। हिकिड़ो त कुझु ग़लति रिवायतूं मनसूब कयूं वयूं आहिनि दरबारनि सां, कुझु ग़लति प्रैक्टिसिस मनसूब कयूं वयूं आहिनि, ऐं कुझु कॉन्सेप्ट्स में ई ख़राबियूं पैदा करे छॾियूं अथनि। मिसाल तौरु आम तौर ते इहो इस्तेमालु कयो वेंदो आहे इहो लफ़्ज़ दफ़ा पीर, फ़क़ीर ऐं वॾेरा। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा त फ़क़ीर जेको आहे उहो न वॾेरो आहे न पीर आहे, ऐं पीर लफ़्ज़ जेको आहे इहो असां वटि हिकिड़ी इस्तिलाह पैदा थी वई सिंध जे अवाम वटि, त बाबा पीर। पर जे असीं चऊं त वॾे में वॾो पीर केरु आहे सिंध में, त लाल शहबाज़ कलंदर ऐं लतीफ़ साईं जो नालो माण्हू खणंदा, सचल साईं जो खणंदा। त इन इस्तिलाह खे सम्झण जी ज़रूरत आहे त लतीफ़ साईं फ़क़ीर हो, लाल शहबाज़ कलंदर सरकार अलाह जा वली हुआ, पर हुननि फ़क़ीर सॾायो। त इही जेको पीरी वारो सिलसिलो आहे ऐं जेको मुरीदी वारो सिलसिलो आहे, उहो मुरीद जो दर हक़ीक़त मतिलबु आहे अक़ीदतमंद, फॉलोअर। जीअं अॼु असां फेसबुक ते या जॾहिं असां सोशल मीडिया यूज़ कंदा आहियूं त उते लफ़्ज़ ईंदो आहे फॉलोइंग, त तव्हां हिन खे फॉलो पिया कयो। असल में अक़ीदतमंद ऐं फॉलोअर खे मुरीद जो नालो ॾिबो आहे, छो त हू हिकिड़ो हुनजो स्टेटस तॾहिं मिलंदो आहे जॾहिं हू ज़िक्र वठे थो, त हू ऑफिशियली पोइ हुनखे फॉलो कंदो आहे। उन जा ग़लति जेकी मतिलबु वरिता विया आहिनि, ऐं जेको हीउ तावीज़नि सां ॻंढियो वियो आहे पीरनि खे, ऐं जेको हीउ वॾेरनि सां ॻंढियो वियो आहे पीरनि खे, त इहा शइ सम्झण जी सख़्तु ज़रूरत आहे। त ॿाहिरि जी दुनिया में असांजा जेकी दोस्त सिंध जा दोस्त वेठल आहिनि, या मुस्लमान आहिनि, या ॿिया जेकी असां दरगाहनि सां वाबस्ता जेकी फैमिली जो हिसो आहिनि, उहे सभु परेशान थींदा साईं हिते त असां इहे ख़बरूं ॿुधूं पिया त हुते पीरनि तबाह करे छॾियो आहे सिंध खे, त तव्हां छा पिया कयो इन तासुर खे ग़लति करण जे लाइ? त हाणे हिकिड़ो त उहे तासुर जेके ग़लति वञनि पिया उन्हनि खे सही करिणो आहे। त असां पहिरीं ॻाल्हि त पाण फ़क़ीर आहियूं, दरबारनि जा जेकी सजादा नशीन आहियूं, इहो नालो पीरनि जो मनसूब थी वियो आहे। ऐं जे पीर बि आहियूं त पोइ उहे पीर आहियूं जेकी भिटाई साईं वारे फ़लसफ़े खे, या सचल साईं वारे फ़लसफ़े खे, या कलंदर शहबाज़ वारे फ़लसफ़े खे फॉलो करण वारा पीर, या त अगरि जे पीर सॾाइणो आहे त उहे पीर सॾायूं। ॿी ॻाल्हि इहा त असांखे इहा शइ बि सम्झणी खपे त जेकी वलियुनि जी दरबारूं आहिनि, उहे दरबारूं वलियुनि जूं आहिनि 100%, पर हुननि जे सजादा नशीननि जो जेको सिलसिलो आहे उहो सजादा नशीन वली न आहिनि, उहे इंसान आहिनि, उहे गुनाहगार आहिनि, उन्हनि में हज़ार कमियूं थी सघनि थियूं। उन्हनि जी निस्बत इहा आहे त हू हुन दरबार सां उन्हनि जो वास्तो आहे, मनसूब आहिनि, उन दरबार जो सिलसिलो उहे हलाइनि पिया, उनजी अॻुवाणी कनि पिया, उनजी रहनुमाई कनि पिया, उते जा ॿुहारीदार आहिनि। त इन शइ खे बि सम्झणो पवंदो त असांखे जेकी माण्हू अची पेरनि में किरनि था उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणो पवंदो त न, लतीफ़ साईं जो एतिराम करिणो आहे, लतीफ़ साईं खे वली जे हिसाब सां असां ते फ़र्ज़ु आहे मञणु, छो त अलाह जंहिंखे जेकी इज़त ॾिनी आहे उहो असांखे मञणो पवंदो। पर लतीफ़ साईं जे सजादा नशीन जे पेरनि में किरणु इहो ग़लति कॉन्सेप्ट आहे। लतीफ़ साईं जे सजादे खे जे तव्हां एतिराम ॾियो था त एतिराम दिलि में हूंदो आहे। उनजा कई तरीक़ा आहिनि, माण्हू माउ पीउ खे कीअं एतिराम ॾिए थो, ज़ाहिरी हिन दुनिया में माउ पीउ खां वधीक को रिश्तो न आहे, पर उन खे माण्हू पेरनि में नथो किरे। त हीउ सिंध जो जेको झुकण जो जेको कल्चर आहे उहो तमामु बहितरीनु कल्चर आहे, पर उहो ओतिरो झुकण आहे जंहिंमें एतिराम ज़ाहिर थिए। पर जे उन झुकण सां ॿिए माण्हू खे इहो लॻणु लॻंदो त तव्हां सजदो पिया कयो, त इन में त वहदानियत जो सॼो मक़सदु जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो।
त भिटाई साईं त वैधानियत जे लाइ हिते आया आहिनि, अलाह जा नबी पैगम्बर वली वैधानियत जे लाइ आया आहिनि। इन्हनि जे ज़िक्र में बि अल्लाहु अहद ज़िक्र ई इहो आहे भिटाई साईं जो। त इन में जेकी प्रैक्टिसिस आहिनि उन्हनि में नशे जी ॻाल्हि अची थी वञे त दरबारनि ते थिए पियो, जेको तमामु ग़लति शइ आहे। का बि गैर शरई ॻाल्हि दरगाहुनि सां मनसूब करणु तमामु वॾो प्रोपेगेंडा आहे दरबारनि जे ख़िलाफ़। ऐं जे थिए पियो त गवर्नमेंट जो कमु आहे, जीअं औकाफ़ डिपार्टमेंट दरबारूं वरितियूं आहिनि त उन शयुनि खे कंट्रोल करे। सजादा नशीन खे या त अथॉरिटी ॾिए त हू कंट्रोल करे सघे, या त हुकूमत खे उहा अथॉरिटी हुजणु घुरिजे जेको आहे हू कंट्रोल कनि। त इहे कुझु अहिड़ी मिसकनसेप्शन्स अची वियूं आहिनि जंहिंमें नौजवान नसल खे ख़ासि तौर ते सूफ़िज़म खां, तसव्वुफ़ खां, दरबारनि खां परे रखण जे लाइ इहे ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। त ॿाहिरि जॾहिं वञूं था त इहो अहसासु थिए थो त न, असांखे इहे सभु शयूं दुरुस्त करणियूं आहिनि ऐं असांखे ॿाहिरि निकिरणो आहे, माण्हुनि खे ॿुधाइणो आहे, सही मैसेज पहुचाइणो आहे। इन ई करे असां पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जो जॾहिं बुनियादु रखियोसीं त उन में 200 दरबारूं गॾिजी वयूं आहिनि ऐं उन में इहो ई मक़सदु आहे त भई सही कॉन्सेप्ट्स खे ॿाहिरि पहुचायूं। ॾिसो, इल्मु त आउं सम्झां थो जेको भिटाई जो अक़ीदतमंद सॾाए थो, जे उहो इल्म सां परे आहे त पोइ लतीफ़ साईं हुन सां नाराज़ आहे। ऐं जे हुन सां का ज़्यादती थी आहे, माशरे, हुकूमत, वक़्त जे दौर, हुन जे हालात हुनखे पढ़णु न ॾिनो आहे, तॾहिं बि हुनखे इल्म सां पंहिंजे पाण खे जोड़णो आहे। हीउ उहो बहानो नथो करे सघे त मुंहिंजे इलाइक़े में स्कूल सुठो न हो, टीचर न हो, इन करे आउं न पढ़ियुसि। हुनखे कंहिं टीचर जी ज़रूरत न आहे। लतीफ़ साईं जहिड़ो टीचर मौजूदु आहे, शाह जे रिसाले जहिड़ो कलाम मौजूदु आहे, उनजी उमिरि सां को हुनजो वास्तो कोन्हे। त असांजियूं न्याणियूं ख़ासि तौर ते असांजा जेकी नौजवान आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त जे हुननि खे अलाह जी तरफ़ां उहे सहूलियतूं मुयसरु आहिनि त उहे स्कूल्स में वञनि पिया त पोइ त हू ख़ुशि नसीब आहिनि। पर उहे ॿार, उहे मासूम, उहे न्याणियूं जिन खे उहे सहूलियतूं मुयसरु न आहिनि, उन्हनि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त भिटाई साईं कमज़ोरनि सां वधीक मोहबत करे थो, परवरदिगार पर कमज़ोरनि सां वधीक उन्हनि सां साथ ॾियण वारो आहे। पर असांखे पंहिंजो कुझु हिमत करणी पवंदी। हुननि खे कुझु न आहे करिणो, हुननि खे अवल अला आलिम खां उहो रिसालो खोले पढ़णो आहे ऐं मुर्शिद पाणे उन मुर्शिद जी दुआउनि सां अलाह करम कंदो त हुननि जी उहो ज़हन खुलंदो ऐं उहो इल्मु उन्हनि जे ज़हन में दाख़िल थींदो, दिलनि में दाख़िल थींदो त हू अॼु फ़ैसिलो कनि त हुननि जी कहिड़ी बि उमिरि आहे, हू किथे बि वेठल आहिनि, चाहे थर में का न्याणी वेठल आहे, का कंहिं ऋण में, कंहिं झंग में को असांजो को नौजवान वेठल आहे, पर उहो अॼु फ़ैसिलो करे ऐं भिटाई साईं हिकिड़े नुक़्ते सां शुरूआति करे ऐं इनशाअल्लाह उनजो ज़हन खुलंदो, हू बाइम थींदो। जेको अॼु असांजा जेके हालात आहिनि सिंध जा ऐं पाकिस्तान जा, उनजी वजह इहा आहे त असां इल्म खां परे आहियूं। सोबेली साथियो, हींअर मां लतीफ़ साईं जे रोज़े जे उतर में ऐं कमर फ़क़ीर जी तजर जे ओभर में क़बरुनि जी हिकिड़ी क़तार में बीठो आहियां ऐं हीअ उहे क़बरूं मुंहिंजे आस पास जिते लतीफ़ साईं जो जेको फ़ुक़रा हुयो उन्हनि सभिनी क़बरूं हिते आहिनि। पर वक़्त जे हवाले सां रिनोवेशन जे मरमत जे बहाने सां उन्हनि जा तारीख़ी उहे ठिकर जा लॻल कुतबा जेके से बर्बाद तबाह थी विया आहिनि ऐं हींअर इहे क़बरूं लावारस आहिनि। पर अहम ॻाल्हि जेका हिते आहे उहा इहा आहे त मुंहिंजे आॾो हीअ जेका 2 नंबर क़तार आहे उन में जेका 2 नंबर ते क़बर आहे इहा उन हस्ती जी आहे जेको साईं जो मासात मोहम्मद आलम ॾेरो, जंहिंखे ज़िक्र जी ज़िमेवारी बि हुई ऐं साॻे राग जी ज़िमेवारी बि हुई त साईं जो मासात आहे, हीअ उन जी क़बर आहे। ऐं मुंहिंजे खाॿे हथ ते जेको कमर फ़क़ीर जी क़बर जेका तजर आहे उन में कमर फ़क़ीर मदफ़ून आहिनि। त सोबेली साथियो, हींअर असांजे अॼोकी रिहाण शाह जा 15 पेचरा जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा। वरी ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं नई वाट सां, नए मार्ग ते तव्हां सां वीचार वंडींदासीं। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ लाल।